वफ़ाक़ी काबीना सोशल मीडिया जी प्रोपेगेंडा हिरासां करण ऐं अफ़वाहूं पखेड़ण में मुलविस माण्हुनि जे चौधारी घेरो वधीक तंग करे छॾियो। ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी काबीना नेशनल साइबर क्राइम्स इन्वेस्टिगेशन एजेंसी रूल्स जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। जे मूजिबि रियासती इदारनि ऐं अवामी शख़्सियतुनि ख़िलाफ़ प्रोपेगेंडा करण ते सख़्त कार्रवाई कई वेंदी। ज़रियनि जो चवणु आहे त साइबर क्राइम में मुलविस जवाबदारनि खे 5 खां 15 साल जी क़ैद सज़ा ऐं ॾंढ विधो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त 11 महीननि खां पोइ NCCIA मुकमल अख़्तियारनि सां फ़ाल थी वई आहे। NCCIA खे अख़्तियार हूंदो त हू साइबर क्राइम्स ख़िलाफ़ कार्रवाई लाइ आलमी इदारनि सां बि राबितो करे सघंदी। निगरान हुकूमत डिसंबर 2023 में NCCIA जे क़याम जी मंज़ूरी ॾिनी हुई। FIA जे साइबर क्राइम विंग खे ख़तमु कयो वेंदो ऐं लाॻापियल ऑफिसर 1 साल ताईं अथॉरिटी में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची